पनवाकल में यौम अल-क़ुद्स के हवाले से मुदाफ़िअ बैतुल मुक़द्दस कॉन्फ्रेंस जो इनेकाद कयो वियो। अस्करिया पाकिस्तान डिवीज़न सेक्रेटरी जी तरफ़ां रिज़विया इमाम बारगाह पनवाकल में ही कॉन्फ्रेंस मुनक़द कई हुई, जंहिंमें वॾे अंग में माण्हू शिरकत कई। कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे मजलिस वहदतुल मुस्लिमीन जे सूबाई अॻवान क़िबला मौलाना मक़सूद अली टोंकी, आरिफ हुसैन अल हुसैनी, अली जवाद अस्करी ऐं ॿियनि मुक़ररनि चयो त अमेरिका ऐं इसराइल उम्मत मुसलमान जा खुलियल दुश्मन आहिनि, जेके मुख़्तलिफ़ मुस्लिम मुल्कनि में मुसलमाननि जो रतु वहाए रहिया आहिनि। मुक़ररनि वधीक चयो त मुसलमाननि खे घुरिजे त हू पाण में इत्तेहाद ऐं यकजहती क़ाइमु कनि ऐं गॾिजी इन्हनि इस्तिमारी क़ुवतुनि जो मुक़ाबिलो कनि। हुननि चयो त अमेरिका ऐं इसराइल अज़ीम अॻवान रहबर मुअज़्ज़म खे शहीद करे उम्मत मुसलमान खे वॾो नुक़सानु पहुचायो आहे। मुक़ररनि इसराइल ते हमले जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चयो त बैतुल मुक़द्दस जी आज़ादी लाइ दुआ गुआहियूं। हुन रहबर मुअज़्ज़म खे सलाम पेश कंदे चयो त हुन 85 वरहनि जी उमिरि में बुश यज़ीदी लश्कर ख़िलाफ़ मैदान जंग में बहादुरी सां मुक़ाबिलो कयो ऐं आख़िरकार शहादत माणी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।